हल त हलऊं यार ॿेई घुमण कचेड़े, हल त हलऊं हल त हलऊं यार ॿेई घुमण कचेड़े, हल त हलऊं तितिर जिते यार बोलल शाम सुबुहड़े, तितिर जिते यार बोलल शाम सुबुहड़े, हल त हलऊं हल त हलऊं यार ॿेई घुमण कचेड़े। सावका यार कचे में थधी थधी हीरे बहार कचे में, धरतीअ मां खुशबू जी हुबकार अचेड़े, हल त हलऊं। ज़िक्र कंदासीं त कचे जी सूंह में चेट जे फसुलनि 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मुज़फ़र खोखर। सिंध में ख़ूबसूरत रंगन सां मालामाल आहे। रब पाक तरफ़ां सिंध जी ख़ूबसूरती खे वधीक ॾिसण जे लाइ कचो, काछो, थर, जाबुलो पट्टी ऐं लाड़ ऐं सिंध जे सीने अंदरि वहंदड़ सिंधू दरिया बि सिंध जी सूंह में इज़ाफ़ो करे छॾे थो। ख़ूबसूरत सिंध जे हर इलाइक़े जी पंहिंजी अलॻि अलॻि सुञाणप रखंदड़ दरिया बादशाह जे पेट में कचे जो इलाइक़ो बि हिकु पंहिंजी अलॻि ख़ूबसूरती ऐं सुञाणप रखे थो। सिंधू दरिया जे मस्तु मौजूं जॾहिं कचे जे इलाइक़े जे ज़मीन जो सीनो चीरे पंहिंजूं मस्तियूं ॾसिन थियूं त पोइ उहा मिटी पंहिंजे मथां अहिड़ी त ख़ूबसूरत फसलनि जी चादर ओढे थी जो हिन इलाइक़े में रहंदड़ हारी तोड़े ज़मींदार मालवंद ख़ुशियुनि में पूरा ई नथा पवनि। हिकु पासे पके अंदरि ईंदड़ ॿोॾि तबाही जो सबबु बणिजो वञे थी त ॿिए तरफ़ वरी कचे जे इलाइक़े में रहंदड़नि लाइ ॿोॾि ख़ुशियूं खयूं अचे। कचे जी ॿोॾि खां पोइ दरिया जे पेट में आबाद थींदड़ फसलनि में कणिक, बसर, छांयूं, सरिहं, मटर, चणा, गिदरा ऐं ॿिया केतिरा बोसी फसुल थियनि था, जंहिं मां हितां जे रहवासियुनि खे जजी आमदनी पिणु मिले थी। उन ई करे हिन इलाइक़े वासियुनि हिकिड़ी इहा चवणी मशहूरु बि आहे त ॿुॾीअ जा ॿीणा थियनि था। उन हवाले सां कचे में रहंदड़ हारी, नारी, मालवंद ऐं ॿियनि पारां आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया विया। ख़ुशहाली जा मुल्क माण्हू खे जमा थी अचे, ज़बरदस्ती चे सबको पंहिंजो घर नथो छॾे न, वतन केरु नथो छॾे न, पंहिंजी ज़मीनूं न, पंहिंजो रोज़गारी आहे, बनी आहे, ॿारो आहे, उहो कीअं छॾे। हा ख़ुशहाली, हा ॿोॾो खां पोइ अचे, ॿोॾि नथी अचे त पोइ ख़ुशहाली घटि न पोइ घटि आहे। 4 पाणी बनी वठे, हूअं वठे 3 पाणी, 2 पाणी बि हुननि जा बचंदा, ज़मीन बि पाणी हुन में अची वई लट में, हुनजी वरी फसल पोइ ओड़ो बीणो छो। ख़ुशी इहा थींदी आहे जीअं एकड़ 10 बोरियूं कंदो आहे, उन जॻह ते 15 कंदो आहे। इन पाणीअ जो बचाव थींदो आहे, हर ॻाल्हि जो माना ॿोॾि जे हिसाब सां बचाव थिए थो। चवंदा आहिनि ॿुॾीअ जा ॿीणा उहा हक़ीक़त में हूंदो आहे। ख़ुशहाली ॿोॾि खां पोइ फसल सुठा था थियनि, कणिक ऐं सरिहं इहा सुठी थिए थी। जिनजी कती थियल आहे उहे चवनि था न थिए, बाक़ी घणे भाङे त माना गेराबाद बनियूं आहिनि उहे चवनि था, घणा माण्हू चवनि था ॿोॾि थिए, पर माना थोरी माण्हुनि जो फसल कती वारो जेको आहे वोण, बसर, उहे चवनि था त न थिए। चणा, मटर, सरिहं, हर शइ थिए, कणिक सभु कुझु। पंहिंजा बोर चालू कंदा आहियूं, डोट घटि आहे माना सफ़ा घटि। दरिया चढ़े न? हा दरिया चढ़े, पाणी जाम हुजे, कलर बनी थी वञनि। छाई बि थिए थी, गिदरो बि थिए थो, ऐं इहो चणो बि थिए थो, मटर बि थिए थो, सरिहं बि थिए थी, ॿिया फसल इलाही केतिरा थियनि था, माल मता बि ख़ुशि थिए थो ॿोॾि थियण सां। ख़ुशहाली ख़ुशहाली। जी नाज़रीन, कचे में जेके इलाइक़े जा जेके रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, उनजो इहो चवणु हो त जॾहिं कचे में दरिया ई ॿोॾि अचे थी त हिते ख़ुशहाली थी वञे, असां वटि बोसी फसल थियनि था ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि उहे काफ़ी पंहिंजो ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारनि था। कैमरामैन अब्दुल करीम जमाली सां गॾु मुज़फ़र खोखर, आवाज़ टीवी न्यूज़, भानसेदाबाद।